अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पमर शामिल करूँ था हिन वक्त जो खबरों। ज़रूरी आहे त हुज़ूर जे हिननि आशिक़नि खे हुज़ूर जे हिननि मतवालनि हिननि दीवाननि मुल्क के तबाही तोड़े बर्बादी तरफ़ वठी वेंदड़ इमरान सरकार जो बेएतमादी रद्द ज़रिए ख़ात्मो ज़रूर ईंदो। मौलाना फज़लुर रहमान की क़यादत में 23 मार्च से ऐलानियन इस्लामाबाद लॉन्ग मार्च तारीख़ जो एक यादगार मार्च होंदो। सिंध ऑनलाइन टीवी चोहर जमाली के रिपोर्टर कादिर केहर मूजिब अड़ो इज़हार JUI सिंध सेक्रेटरी जनरल इलामा राशिद महमूद सुमरो JUI चोहर जमाली पारा मदनी चौक बेजो कोठायल सालियानी अज़ीमुल शान सीरतुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस के खिताब कंदे कयो। हुन चयो त असांखे नबी पाक जी सीरत के समझण ऐं अमल करण की ज़रूरत है। नए नस्ल के सही दग ॾिसण लाइ सियासत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं किरदार मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रोशनास कराइण पवंदो। हुन चयो त न्याज़ी सरकार मुल्क के तबाह बर्बाद करे छॾियो आहे। इन करे मुल्क तारीख़ जी बदतरीन दौर मां गुज़रे पियो। शायद अड़ो बदतरीन दौर कॾहिं न अचे, पर न्याज़ी सरकार जो ख़ात्मो अणटिण थी वियो आहे। मौलाना फज़लुर रहमान की क़यादत में हुन अवाम दुश्मन हुकूमत के घर भेड़ो कयो वेंदो। कारकुन 23 मार्च ते तैयारी तेज़ कन। सिंध मां लखे कारकुन D चौक ते पहुची नई तारीख़ लिखंदा। उन मौके ते मौलाना सालिह इलहदाद सिजावली, मौलाना गुल हसन ज़हूर, हाफिज़ फज़लुल्लाह फयाज़ ऐं ॿियनि पिण खिताब कयो। जॾहिं ते सिंध जे मशहूर सनाख्वाह इज़हारुल हक सिद्दीकी, जमीलुर रहमान गेंद्रो, सोरा फारूकी ऐं ॿियनि हमदुनात पेश कया। सीरत कॉन्फ्रेंस में सिजावल, ठट्टो, मलीर, बदीन, हैदराबाद, मिठी समेत ॿियनि ज़िलनि मां हज़ारे माण्हुनि शिरकत कई। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।